अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक में अव्हांखे चऊं था भलीकार ऐं पंहिंजे अॼु प्रोग्राम में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त गुज़िरियल हफ़्ते कुझु अहिड़ियूं ख़बरूं आयूं हुयूं त ईअं लॻे पियो त बैकडोर जेके राब्ता आहिनि उहे तहरीक इंसाफ़ ऐं ताक़तवर धुरियुनि जे विच में थियनि पिया ऐं किथां न किथां को रस्तो जेको आहे उहो निकिरण जी हिकिड़ी उमेद पैदा पई थी। ऐं ॿुधायो इहो पियो वियो ॻाल्हियुनि जे हवाले सां त हिन भेरे घणो फोकस जेको आहे उहो बुशरा बीबी साहिबा जे हवाले सां आहे, छाकाणि त उहा ई वाहिद लेडी आहे हिन मौजूदा सूरत हाल में जेका बानी PTI खे राज़ी करे सघे थी। ऐं उनखां पोइ हिकिड़ी उमेद पैदा थी हुई, उन सां गॾोगॾु हिकिड़ी क़ौमी कॉन्फ्रेंस जो बि इंतज़ारु हो जेका इस्लामाबाद में रिथियल हुई त उन कॉन्फ्रेंस मंझां में बि को रस्तो को गस जेको आहे सो निकिरी सघे। असां बि पंहिंजे प्रोग्राम में बार बार उन ते फोकस कयो पियो सो उहा त तहरीक तहफ़ुज़ आइनी पाकिस्तान जी जेका क़ौमी कॉन्फ्रेंस आहे उहा थी चुकी ऐं उन कॉन्फ्रेंस खां पहिरियां बल्कि हिकिड़ी ख़बर आई, उहा ख़बर हुई तोशाखाना 2 जे हवाले सां, जंहिंमें बानी PTI ऐं उनजी घरवारी खे 17 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई वई। हाणे हीअ सज़ा उन्हनि सभिनी ख़बरुनि खे रद्द करे थी जंहिंजे हवाले सां ॿुधाए पियो त मे बि बैकडोर चैनल जेके आहिनि से उहे राब्ता हलनि पिया, के ॻाल्हियूं हलनि पियूं, ऐं जेकॾहिं का अहिड़ी सूरत हाल हुजे हा त यकीनन अहिड़े क़िस्म जी सज़ा न अचे हा ऐं हिकिड़ा जेके आहिनि फिलर छॾिया वेंदा आहिनि, इशारा ॾिना वेंदा आहिनि, जंहिंमां इहा ख़बर पवंदी आहे त मे बि ॻाल्हियूं हलनि पियूं या अॻिते हली उन्हनि जो को रस्तो निकिरी सघे थो। पर हिन सज़ा उन्हनि ख़बरुनि खे रद्द कयो जंहिंमें चयो पियो त ॻाल्हियूं हलनि पियूं। उनखां पोइ वरी असां ॾिठोसीं त तहरीक तहफ़ुज़ आइनी पाकिस्तान जी कॉन्फ्रेंस ऐं उन कॉन्फ्रेंस जो जेको गॾियल पधरनामो जारी कयो वियो आहे, उन पधरनामे जा जेकॾहिं असीं नुक़्ता ॾिसूं था उनमें बि उहा ई ॻाल्हि आहे त किथे बि को ॻाल्हियुनि जो एतिरो ख़ासि ज़िक्र फ़िक्र नज़र कोन थो अचे। ऐं उनमें बि जेको आहे इलेक्शन जेका थी 2024 में उनखे रद्द कयो वियो आहे ऐं धांधलियुनि जी जांच जो मुतालबो कयो वियो आहे। उन सां गॾोगॾु इहो चयो वियो आहे त धांधलियुनि में जेके धुरियूं मुलविस आहिनि उन्हनि खे सज़ाऊं ॾिनियूं वञनि। नए इलेक्शन कमीशन जी तश्कील जी ॻाल्हि आहे ऐं उन सां गॾोगॾु 26 जेका 27वीं तरमीम थी आहे उनखे रद्द करण जो मुतालबो आहे। बानी PTI उनजी घरवारी ऐं ॿियनि असीरनि खे आज़ादु करण जो मुतालबो आहे। ऐं अहिड़ी रीति पीका कानून जेको ठहियो ई तहरीक इंसाफ़ जे दौर में हो, बहरहाल उनखे बि रद्द करण जो मुतालबो कयो वियो आहे। किथे बि इहा ॻाल्हि नज़र कोन आई त को उन्हनि को हिकिड़ो सीरियस क़दम खयों हुजे त को ॻाल्हियूं बि थियनि ताक़तवर इदारनि जे विच में, हुकूमत जे विच में या तहरीक इंसाफ़ जे विच में। ऐं 8 फ़रवरी ते मुल्कगीर जेको आहे उहो एहतजाज करण जो बि ऐलान कयो वियो आहे। इहो बि चयो वियो आहे त ईंदड़ हफ़्ते बि हिकिड़ो एहतजाज थींदो ऐं गॾोगॾु जेको आहे योम स्याह इलेक्शन वारे ॾींहं ते यानी 8 फ़रवरी ते योम स्याह जो बि सॾु ॾिनो वियो आहे। उन सां गॾोगॾु जॾहिं ख़ान साहब ऐं उनजी घरवारी खे सज़ा आई ऐं उनखां पोइ उन्हनि जेको हिकिड़ो डिघो ट्वीट उन्हनि जो मंज़र आम ते आयो, छाकाणि त वकीलनि जी मुलाक़ात थी, उन्हनि खे सज़ा जे हवाले सां ॿुधायो। उन में बि हिकु भेरो ॿीहर इहो चयो वियो आहे त हाणे रोड रस्ता जेके आहिनि उन्हनि ते तहरीक कजे, उनखे गरम करण जी ॻाल्हि कजे। सो फोकस इहो आहे त जेका हिकिड़ी उमेद पैदा थी हुई को रस्तो निकिरण जी, ॻाल्हियूं थियण जी, नज़र ईअं पियो अचे बज़ाहिर अॼु ताईं जी जेका सूरत हाल आहे सो उहा उमेद ख़तमु पई थिए ऐं ईअं लॻे पियो त ॻाल्हियुनि जो नियर फ्यूचर में, वेझे माज़ी जेको फ्यूचर आहे, मुस्तक़बिल आहे, उनमें को इम्कान नज़र न पियो अचे। त पोइ छा थींदो, छा तहरीक इंसाफ़ उन पावर में आहे हींअर जो उहा भरपूर का तहरीक हलाए सघे? ख़ैबर पख्तूनख्वा जो वॾो वज़ीर छा वाक़ई का तहरीक हलाईंदो ऐं जेकॾहिं हलाईंदो त पोइ रद्दमल छा थींदो, जवाबु छा ईंदो? उन ते पाण जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीअ सभु कुझु छा थियणु वञे पियो ऐं बार बार जेके मौक़ा मिलनि पिया था तहरीक इंसाफ़ खे, उहा उन्हनि मौक़नि खे अवेल छो कोन पई करे, या ॿी जेका धुर आहे उन्हनि जी तरफ़ां बि अञा ताईं नरमी छो न पई अचे? वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं सीनियर सहाफ़ी, तर्जनिगार, एंकर पर्सन अब्दुल रज़ाक खटी साहब जेके आहिनि उहे असां सां वीडियो लिंक ते इस्लामाबाद मंझां मौजूदु आहिनि। खटी साहब, तमामु घणी महिरबानी सर, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। कीअं था ॾिसो सर, इन कॉन्फ्रेंस खां पहिरियां विच में कुझु ख़बरूं हलियूं, बल्कि ख़ान साहब खे मिलियल नयूं जेके सज़ाऊं आहिनि या नई सज़ा, उनखां पहिरियां ख़बरूं पे हलियूं त मे बि बैकडोर जेके राब्ता आहिनि उहे थियनि पिया, बुशरा बीबी साहिबा ताईं रसाई हासिल थी वई आहे, इहे बि ख़बरूं आयूं ऐं मौजूदा कंडीशन में उहा ई लेडी आहे जेका ख़ान साहब खे माठो करे सघे थी, राज़ी करे सघे थी। पर पाण ॾिठोसीं त वरी सज़ाऊं अची वियूं तोशाखाना 2 में। उन्हनि सज़ाउनि खे कीअं था ॾिसो ऐं गॾोगॾु हीअ जेका कॉन्फ्रेंस थी ऐं उनजो गॾियल पधरनामो जारी थियो आहे त उहा ई ॻाल्हि त योम स्याह मल्हाईंदासीं, तहरीक हलाईंदासीं, चूंड बि जेका आहे उहा रद्द थिए, नई इलेक्शन थियणु खपे, त पोइ असीं छा सम्झूं त को ॻाल्हियूं ॿाल्हियूं जेके आहिनि सो उहे कोन थींदियूं? पोइ अॻिते इहो ई छिक सौ छिक वारी ॻाल्हि हूंदी, मतिलबु मज़ाहिमत थींदी, ॻाल्हियूं कोन थींदियूं? बसि तव्हां न ई सम्झो, इन हा, करे न ई त बिल्कुलु। अपोज़िशन छा करे भला? इहो त तव्हां ॾिसो न त अपोज़िशन खे उहा बि अयाशी हासिल कोन्हे जेका नवाज़ शरीफ़, पीपल्स पार्टी ऐं ॿियनि जमायतनि खे हिन जे इमरान जे दौर में हासिल हुई। यानी
मूंखे यादि आहे जॾहिं मैरियट में हिननि जो पहिरियों इजलास थियो जंहिंमें PDM ठाही वई, उहा नवाज़ शरीफ़ जी सॼी तकरीर ऑन एयर हली, सही, यानी लाइव हली। ऐं उन खां पोइ PDM जेके बि जलसा कया उनमें जलसा ऑन एयर हलंदा हुया, सभु अयाशी। पर हाणे क़ौमी कॉन्फ्रेंस जेका जुलाई में थी उनमें त जेका होटल बुक थियल हुई, शादी हाल वग़ैरह हुयो मुंहिंजे ख़्याल में, उहो कैंसिल कयूं, उहो कोन ॾिनो। पोइ मुस्तफ़ा नवाज़ पंहिंजे जेके दोस्त जो फार्म हाउस हुयो उते अरेंज करायो, एमरजेंसी में सभु शयूं होॾे शिफ्ट कयूं हुयूं, पोइ उते विया। ऐं ॾाढो ॾुखियो वेन्यू हुयो जिते पहुचण में प्रॉब्लम हुयो, सही, पर उहा कॉन्फ्रेंस कई। हाणे वरी दिसंबर में थी त हाणे हिन में हिन दफ़े हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका नज़र आई उहा इहा हुई त उहे सहाफ़ी जेके अताब जो शिकार आहिनि हिन हुकूमत जा सभिनी खां वधीक नक़ाद आहिनि, उन्हनि बि पंहिंजी ॻाल्हि रखी। जेके बेरोज़गार थिया आहिनि उन्हनि बि रखी, मतीउल्ला समेत, हरमीत हुयो, ॿिया जेके बि आहिनि सही, सभु। ऐं बाक़ी सभिनि सूबनि खे बलूचिस्तान, पख्तूनख्वा, सिंध, पंजाब, हिननि सभिनि जी जेका लीडरशिप हुई उहे मौजूदु हुया। हाणे ॻाल्हि इहा आहे त इमरान ख़ान बुनियादी तौर ते असल में गले जी हॾी बणिजी वियो आहे। हिनखे ज़हनी मरीज़ करार ॾियणु, हुन खां पोइ सज़ाऊं अचणु, मूंखे हैरानगी त जज साहब जे फ़ैसिले ते आहे त हुन वॾी महिरबानी हिकिड़ी इहा कई त जेका 17 साल सज़ा ॾिनी आहे हुनमें हुन चयो त इमरान ख़ान जी उमिरि वॾी आहे, इन करे जॾहिं खां उहो जेल में आहे त इहा सज़ा 17 साल ॾींहं खां काउंट थींदी। ऐं बुशरा बीबी औरत आहे, इन करे हुनजी सज़ा जॾहिं खां उहो जेल में आहे काउंट थींदी। पर वफ़ाक़ी हुकूमत जो जेको तर्जमान आहे वज़ीर इतलात, उन जेको आहे सो इहा ॻाल्हि कई। हुन चयो त जॾहिं 190 मिलियन पाउंड वारे केस जी सज़ा ख़तमु थींदी त पोइ वरी ही सज़ा शुरू थींदी। सही, हाणे पंहिंजी तशरीह, तव्हां हिकिड़ी ॻाल्हि नोट कयो त ज़िद जी अजारादारी आहे पाकिस्तान जे पूरे सियासी मंज़रनामे ते। यानी इमरान ख़ान जेल जे अंदरि क़ाबिल क़बूल कोन्हे। इमरान ख़ान खे जेकॾहिं कढनि था जेल मां त अञा वधीक जेको आहे सो उहो गले में पइजी वेंदो। हाणे हुनजे पुटनि जेको हुनखे यलदा हकीम खे इंटरव्यू ॾिनो, हुन खां पोइ तव्हांजे साम्हूं सॼी सूरत हाल आहे। ऐं हाणे असां ॾिसूं था त ही जेका क़ौमी कॉन्फ्रेंस हुई जंहिंजो तव्हां ज़िक्र कयो, मूंखे ईमानदारी सां तव्हां ॿुधायो त पाकिस्तान जी मीडिया में हुनखे जेका कवरेज, ड्यू कवरेज मिलणु घुरिजे उहा कोन मिली। हालांकि जेके तकरीरूं थियूं, जेके ॻाल्हियूं थियूं, उहे मुल्क जे आइन जे लाइ हुयूं, मुल्क जे आम माण्हू जी आज़ादी जे लाइ हुयूं, पर कुझु कोन थियो। हाणे ॻाल्हि इहा थिए थी त तव्हां ज़बाबंदी जी इंतिहा करे छॾी आहे, ठीकु आहे। ऐं पाकिस्तान में पॉलिटिकल पार्टीज़ हिन दफ़े जेको कमु कयो आहे, यानी जनरल मुशरफ जे दौर में त ठीकु आहे, PCO जजिस हुया, उन्हनि खे बाख्तियार कयो ऐं उहो चवंदा हुआ त जेका वर्दी आहे इहा खल आहे, इहा लहंदी कोन। सही, ऐं असां सॼी जमाल वर्दी में उनखे जेको आहे सो उन वक़्त जी जेके सियासी बिल्कुलु, हुयूं। हाणे इतफ़ाक़ इहो आहे त हे सभु जेके आहिनि सो असां ॾिसूं था त हिकिड़े बराबरि बंदोबस्त जे तहत ते कामयाब थी आया, चूंडजी आया। फॉर्म 47 हुजे या 45 हुजे, जेको बि हुयो, पर इहो हुननि बंदोबस्तु कयो। उनखां पोइ ट्रंप सां रोमांस वधियो। ॿिए में असां जेका उनखे इंडिया खे शिकस्त ॾिनी, उन पाकिस्तान जो कद दुनिया में वधाए छॾियो। दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि सां एग्रीमेंट थियनि पिया। हाणे कुझु ॾींहं अॻु में लीबिया वियो फील्ड मार्शल, उते जेके मुआहिदा थिया आहिनि, उते जी फ़ौजी क़यादत खे जेको तकरीर कई आहे, उहो तव्हां सोशल मीडिया ते चेक करे हूंदो, ॿुधी बि हूंदी तव्हां। अॼु सऊदी अरब एज़ाज़ ॾिनो किंग अब्दुल अज़ीज़ वारो। त हाणे ही जेका सॼी सूरत हाल ठही आहे, यानी पहिरियों दफ़ो इंडिया खे ट्रंप जा जेके मामला इंडिया सां ख़राब थिया ऐं पाकिस्तान सां जेका पार्टनरशिप थी आहे हिन साल, हाणे इहे जेके बंदोबस्त आहिनि उनमें पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट कतई कंहिं बि अहिड़े ॾचे में पवणु नथी चाहे जेको इमरान ख़ान जी शक्ल में ॿाहिरि अचे। सो ही कोशिश इहा कनि था त हर सूरत में असां हिन खे ईंगायूं उनखे अॻिते अचणु न ॾियूं। इहो ई सबबु आहे त उहो जेका प्रेस कॉन्फ्रेंस हुई उहो हुनजो तसलसल हुई। उनखां पोइ
जेके सज़ाऊं आयूं आहिनि शाह महमूद खे छॾे बाक़ी जेका ॿी लीडरशिप आहे उन्हनि खे जेके सज़ाऊं आयूं आहिनि अञा 9 जी फैसल बावडा अख़बार तव्हांखे ॿुधाए छॾियो आहे सही त 9 मई सज़ाऊं ईंदियूं यानी ही पाकिस्तान में असां पहिरियों दफ़ो ॾिसूं था त अदालतनि जे फ़ैसिला ॾियण खां अॻु में ई हिकिड़ा तर्जुमान आहिनि जेके माण्हुनि खे ॿुधाइनि था त ही फ़ैसिला ईंदा यानी इन खां वधीक मज़ाक़ अदालती निज़ाम सां ॿियो कहिड़ो थी सघे थो त उनजी न कॾहिं केरु को तरदीद करे थो न कॾहिं उनखे को शटअप कॉल ॾिए थो त तूं हिन सॼे जेको जहिड़ो तहिड़ो ई सही कॉस्मेटिक्स ई सही जेको बि सिरिश्तो आहे अदालती उनखे वधीक तकरारी छो थो ठाहीं पर उनखे केरु नथो चवे सो वन साइडेड ट्रैफिक आहे हाणे उनमें मूंखे ॿुधायो त अख्तर महंगल आहे महमूद ख़ान अचकज़ई आहे साईं ज़ैन शाह वारा आहिनि या क़ौमी अवामी तहरीक वारा जेके शरीक थिया आहिनि इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त असांजूं जेके सिंध जूं धुरियूं आहिनि जेके सिंध जी सतह ते सियासत कनि थियूं उहे मेन स्ट्रीम में आयूं आहिनि उहे उते ॻाल्हि रखनि थियूं यानी सॼे मुल्क जी लीडरशिप हूंदी आहे उते जॾहिं तव्हां पंहिंजी ॻाल्हि रखो था उनजो वॾो इम्पैक्ट पवे थो बेशक नेशनल मीडिया तव्हांखे कवरेज न ॾे पर ॿियूं धुरियूं जेके मौजूदु आहिनि उतां लाइव स्ट्रीमिंग हले थी यूट्यूब ते फेसबुक ते एक्स ते त उनजो वॾो इम्पैक्ट पवे थो ऐं सिंध जी ॿियनि पॉलिटिकल धुरियुनि खे उनजो हिसो थियणु घुरिजे छाकाणि त ही जेका वन साइडेड ट्रैफिक थी हले उनजो नतीजो ख़बर छा निकितो आहे हाणे जेके अंदर अचनि पिया त पाकिस्तान में जेका गुरबत आहे 45% थी वई आहे यानी हद थी चुकी आहे 50% आबादी गुरबत जी लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारे थी हाणे इन सॼी सूरत हाल में जेकॾहिं तव्हां को ख़ानदान राति जो अधु ख़ानदान यानी हिन मुल्क जा राति जो जेकॾहिं पेट भरे मानी बि नथा खाई सघनि त इन खां वधीक खौफ़नाक ॻाल्हि ॿी कहिड़ी थींदी ॿी ॻाल्हि इहा त जेके क़ौमी इदारा खपाइनि पिया या ही सॼी सूरत हाल थिए पई सभु शयूं क्लियर मीडिया ते रिपोर्ट नथियूं थियनि रोकियो वियो आहे इन ताईं सूरत हाल थी आहे जो 2 ॾींहं अॻु में जेका पलव शाह ऐं अलीम ख़ान जे विच में जेका बहस थी क़ौमी असेंबली जी कमेटी जे अंदरि उनजे पोयां बि जेके रिपोर्ट शयूं थियूं आहिनि असल में इहो आहे त हुन जूं जेके वॾियूं हाउसिंग सोसाइटीज़ आहिनि उनखे सरकारी पैसनि सां रिंग रोड मिलनि था जंहिंजे नतीजे में उनजा रेट तमामु घणा वधी था वञनि पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखणु घुरिजे त हिन मुल्क जे अंदरि सभिनि खां वधीक वॾो पावर गैम्बलर मलिक रियाज़ हुयो जेकॾहिं उन ते इहो ॾुखियो वक़्तु अची सघे थो जेकॾहिं इमरान ख़ान ते इहा सूरत हाल अची सघे थी त पोइ इहो सभिनि खे यादि रखणु घुरिजे त इहो जेको हिन वक़्तु हिननि ते वक़्तु आहे इहो वक़्तु चिराग सबके बुझेंगे हवा किसी की नहीं अच्छा सर अवां चयो त ज़िद जी इजारादारी आहे हाणे ज़िद हेॾां बि सज़ाऊं पियूं अचनि का नरमी कोन्हे ॿिए पासे जेको ट्वीट वरी ख़ान साहब जो आयो वकीलनि वञी ॿुधायो मूंखे एतिरी सज़ा आई आहे पोइ हिकिड़ो डिघो ट्वीट आहे उन बि चयो आहे त बाबा हाणे रोड रस्ता गरम कयो सुहेल आफ़रीदी खे टास्क मिली वियो आहे त छा पिया ॾिसो फ्यूचर में हेॾां ही चवनि था त ईंदा त असांजी भरपूर तयारी आहे उहो ई आहे त टकराव ऐं टकराव जेकॾहिं आहे त कहिड़ी लेवल ताईं वेंदे अवां ॾिसो पिया नसीर साहब पहिरीं ॻाल्हि इहा त मुल्क जो जेको अवाम हूंदो आहे न उनजी हिकिड़ी साइकी आहे जेतिरो वधीक इस्तेहसाल ज़दा अवाम हुजनि ऐं उन अवाम जे लाइ जेकॾहिं को लीडर उन्हनि जे लाइ ताक़तवर धुरियुनि खे अशराफिया खे जॾहिं ललकारे थो त माण्हुनि जा दिलि उन सां गॾु धड़कंदा आहिनि ठीकु आहे हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे इमरान ख़ान जो कमाल इहो हो उन असल में माण्हुनि जा ज़हन कैप्चर कया आहिनि हाणे प्रॉब्लम इहो आहे त उनजे ख़िलाफ़ एॾी शदीद शटअप कॉल वारी प्रेस कॉन्फ्रेंस थी पर उनजे ॿिए ॾींहुं उनजो जेको ट्वीट आयो उहो वधीक ख़तरनाक हुयो उनखां पोइ जेका सज़ा आई आहे उन ते वधीक ख़तरनाक आहे हाणे प्रॉब्लम असल में हिन वक़्तु इस्टेब्लिशमेंट जो हिन हुकूमत जो आहे इहो त हीउ चरियो माण्हू आहे इहो मञे ई नथो ही चवे नथो तव्हां बीमार आहियां मूंखे तव्हां ॿाहिरि मोकिलियो इस्पताल दाख़िल करायो ही इहा बि ॻाल्हि नथो करे त मुंहिंजे ॾंदनि में सूरु आहे ही इहा बि ॻाल्हि नथो करे त मुंहिंजी चेल में सूरु आहे हाणे हिन क़िस्म जी जेका सूरत हाल ठही आहे हू पंहिंजी ॻाल्हि ते बीठो आहे ॻाल्हि तां हटे नथो उन असल में घणो परेशान कयो आहे हेतिरो वक़्तु तक़रीबन 2-2.5 साल थियण आया आहिनि जेल में रहियो आहे पर माज़ी में जिन माण्हुनि लीडरनि इहा दावा कई आहे त 10 साल जेल में रहिया पर उहे इस्पतालनि में रहिया आहिनि
जेल जे अंदरि कोन रहिया आहिनि, असल ॻाल्हि इहा आहे। सो हिन वक़्तु हू हुनजो प्रॉब्लम इहो थी वियो आहे त भुट्टो साहब खे त ठीकु आहे, सुप्रीम कोर्ट जे मार्फत तव्हां फाई ॾियारे छॾी, पर छा हिन वक़्तु इहो मुमकिन आहे हिन सूरत हाल में जॾहिं उनजा पुट लंडन में वेठा हुजनि, उनजी लॉबिंग बि हुजे ऐं उनजी हिकिड़ी वॾी फॉलोइंग इंटरनेशनल सतह ते आहे। इहा ॻाल्हि मञूं था सही त सदर ट्रम्प हिन वक़्तु जेको कल ताईं अमेरिका जो सदर हूंदे इमरान ख़ान खे पंहिंजो सभिनि खां सुठो दोस्त चवंदो हो, अॼु हू फील्ड मार्शल आसिम मुनीर खे चवे थो। पर ॻाल्हि इहा आहे त 3-4 साल जेकॾहिं जेल में हू गुज़ारे थो इमरान ख़ान वधीक ऐं हिन ई सूरत हाल में रहे थो, त मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त उनजी पॉपुलरिटी घटि बि कोन वधि बि। इन शइ जेकॾहिं इन मंज़रनामे खे पाण थोरी देरि जे लाइ इन मफ़रूज़े जी बुनियादनि ते इहे इन रखूं त इहो कंटिन्यू रहंदो, त मूंखे ॿुधायो त 2029 में जेकॾहिं इलेक्शन थियनि था त हिननि खे पोइ त फॉर्म 48-49 नओं क्रिएट करणो पवंदो, त जंहिंमें बजाए इलेक्शन कराइण जे ईअं ई तव्हां फॉर्म ठाहे छॾियो जीअं रेफरेंडम हिते असां वटि थींदा रहिया आहिनि। सो ही बुनियादी तौर ते असल में ही हिकु अहिड़े माण्हू मां फासी विया आहिनि, लीडर मां, जेको कंहिंजी बि ॻाल्हि ॿुधण जे लाइ तयारु कोन्हे। इन करे परेशानी वधीक आहे। ठीकु आहे, इहो मञिजे थो त हुनजे लाइ रस्तो कोन्हे, पर इहो रस्तो केॾी महिल बि निकिरी सघे थो न। पर हाणे जेको बंदोबस्तु कयल आहे उनजे लाइ पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट खे गारंटीज़ खपनि थियूं त ही न रुगो मार्च करे वेंदो, पर ही हिन सॼे सिस्टम खे छेड़ींदो बि कोन। ऐं जिन खे आइनी तौर ते कवर ॾिनो वियो आहे उन कवर खे बि हू उन ते तनक़ीद न कंदो। छो इहा ॻाल्हि ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। इमरान ख़ान पंहिंजी ॻाल्हि ते बीठो आहे, हुनजी पॉपुलरिटी वधे पई। तव्हां ॾिसी वठो त जेका सूरत हाल आहे, ऐं ही सॼो कॉस्मेटिक्स तरीक़े सां अरेंज कयो अथनि मीडिया खे, हुनजे नतीजे में सभु शयूं तव्हांजे साम्हूं आहिनि। पर जेकॾहिं हुनजो तरीक़ो हिकु ई आहे त इलेक्शन जे ज़रिए माण्हू पंहिंजी राय जो इज़हार कंदा आहिनि, इलेक्शन जेकॾहिं थिए थी त तव्हांजे साम्हूं सूरत हाल अची वेंदी। सही। ऐं इन जो अव्हांखे इम्कान नज़र अचे थो, तकड़ में त न, पर जेकॾहिं ट्रम्प पूरो थिए तंहिंजे बावजूदि कुझु ज़रूरु चवंदे जेकॾहिं सूरत हाल ईअं रहे थी की ॻाल्हियूं नथियूं थियनि, ख़ान साहब या ॿिया राज़ी नथा थियनि, त पोइ मे बि इलेक्शन पंहिंजे टाइम ते बि न थिए ऐं इहो सिलसिलो ईअं हलंदो हले। इहे ॻाल्हियूं बि त हलनि पियूं। ॾिसो, निगरान सेटअप जेकॾहिं 8 महीना कढी वियो हुयो त पोइ हिननि खे कहिड़ो मसइलो आहे? वरी का आइन में तरमीम करे 6-8 महीना साल कढी सघनि था। छो त मुल्क त सदाईं नाज़ुक दौर मां गुज़रंदो आहे 47 खां। हिन वक़्तु त उहो हालत जंग में हूंदो ऐं साल वधाए सघिजे थो। इन करे त इहो त कोई इशू ई न आहे। सो रस्ता खोड़ आहिनि हिन मुल्क में। हिकिड़ो शरीफ़ुद्दीन पीरज़ादो गुज़ारे वियो आहे, हिते 1000 शरीफ़ुद्दीन पीरज़ादा आहिनि। सो को न को रस्तो कढी ॾींदा आहिनि। ठीकु आहे खटी साहब, वॾी महिरबानी। ऐं शरीफ़ुद्दीन पीरज़ाद लाइ मशहूरु हूंदो, सांवरी जादूगर बि कंहिं ज़माने में हुनखे चयो वियो। सो अहिड़ा वाक़ई एक ढूंढो हज़ार मिल जाएंगे। उहे तर्जुमान जेके अॼु इन्हनि जी तर्जुमानी पिया कनि ऐं कोर्टुनि जे सज़ाउनि खां अॻु में हू ॿुधाए था छॾनि त कंहिंखे छा थियण वारो आहे, केतिरी सज़ा। इहे साॻिया माण्हू हूंदा जेके वरी PTI जे दौर में बि अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं कंदा हुआ, ऐं उहे माण्हू अॼु वरी PTI जे लाइ ॻाल्हियूं कनि था। बहरहाल बदलता है रंग आसमां कैसे कैसे। सो घणियूं शयूं पाण ॾिठियूं, हाणे बि ॾिसूं पिया। सो ईंदड़ ॾींहंनि में अञा वधीक छा थियणु वञे पियो। ऐं ख़ान साहब जेके इहे हिदायतूं जारी कयूं आहिनि, बक़ौल ॿाहिरि आयल जेके हुनजा वकील जेके मुलिया उन्हनि जे, ऐं जेको ट्वीट आहे त रोड रस्ता गरम कयो, सुहेल आफ़रीदी खे इंस्ट्रक्शन्स मिली वियूं आहिनि, हू उन्हनि जी कहिड़ी तयारी करे पियो, छा करे सघे थो, उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं मुख़्तसिर ब्रेक खां पोइ।